अजकल दीन इस्लाम जे शाइर ते हमला थिया थियन। कल ताज़ो मुंह बुधो त एकड़ो नाम निहाद ॾाहो जे अग में रब करीम जी बारगाह जी बेअदबी कई, बारगाह उलूहियत मुतालिक घट वध गाल्हायो, वरी अञा लानतुन ऐं फिटकारुन जा उहे वसकारा उन तां हटिया ई नाहिन। वरी बी बकवास जी वीडियो वरी उन जी सामू अची वई आ त हुतां हुतां अज़ानू थियूं अचन, गोड़ थो थिए ऐं माण्हुनि जी निंड थी फिटे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन सुहिणी सुहारी सिंध धरतीअ ते रब करीम जी ज़ात बाबरकात जो इहो कामयाबीअ वारो सद गूंजजे, इहो शैतान खां बर्दाश्त कोन थींदो। समझो था? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अज़ान ॾिनी वेंदी आहे न निमाज़ जे लाइ, त पाण करीमन फरमायो त शैतान भॼंदो आहे ऐं आवाज़ कढंदड़ हवा उहा कढंदो ऐं शैतान परे भॼी वेंदो आहे। जेका आवाज़ वारी हवा निकिरंदी आहे उन सां शैतान भॼंदो वेंदो आहे। जेसि ताईं अज़ान जो आवाज़ पहुचे एसि ताईं शैतान परे भॼी वेंदो आहे। त अज़ान जो सॾ इहा सुहिणी सदा न हुजे त ख़ुदा जो कसम आहे हिन दुनिया में अज़ान जे आवाज़ खां सवा मज़ो ई कहिड़ो रहे। 5 वक़्त इहे कलमा पाक ॿुधूं था अज़ान जा त मोमिन खे रूह खे राहत मिले थी ऐं इन ते घटि में घटि कलमूं त पढ़ूं था। इहा सआदत जेकॾहिं खसिजी वञे त बाक़ी दुनिया ख़ामोश, ॿियो भले छा बि हलंदो रहे, कहिड़ो दुनिया में मज़ो बाक़ी रहंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हिकिड़ो सहाबी हुयो, बुखारी शरीफ जी हदीस आहे। हज़रत अब्दुर्रहमान बिन अब्दुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु, वो हज़रत अब्दुर्रहमान रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त मुंहिंजे वालिद हज़रत अब्दुल्लाह मूंखे ॿुधायो, उनखे हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त ऐ अब्दुर्रहमान मूंखे ख़बर आहे त तूं बकरियूं बि शौक़ सां घणियूं धारींदो आहीं। इहा बि मूंखे ख़बर आहे त तूं बहराड़ीअ जे इलाइक़नि में रहण खे पसंदि कंदो आहीं। जेकॾहिं शहर में बि अची थो उते तोखे राहत ऐं सुकून कोन थो मिले, वरी भॼी वञी थो बहराड़ीअ जे खुलियल फिज़ाउनि में आज़ाद माहौल में रहंदो आहीं। उते वण टिण घणा हूंदा आहिनि ऐं कख पन जेके बि आहिनि उहे ॿाहिरि घणा हूंदा आहिनि। उन हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु उनखे ॿुधायो त ऐ अब्दुर्रहमान तूं बहराड़ीअ में वञी थो, मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, जॾहिं बि निमाज़ जो टाइम थिए अज़ान तूं पाण चवंदो कर ऐं उन अज़ान में आवाज़ तमामु वॾो कंदो कर। सुभान अल्लाह चओ। अज़ान ॾी त छा कर, वॾो आवाज़ कंदो कर। हीअ जो लाउड आहिनि न, हीअ बि हिकिड़ी जेके दुनियावी ॿियूं नेमतूं मिलियल आहिनि, हीअ बि उन्हनि मां हिकिड़ी नेमत आहे। हर कोई हिन मां फ़ाइदो वठे थो। पंहिंजा परावा ॿिया जेके हिन ते एतिराज़ कनि था उहे बि फ़ाइदो वठनि था। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त इहो बि आवाज़ वॾे करण जो हिकिड़ो सुहिणो हिकिड़ो औज़ार आहे। जीअं असां दुनिया जे ॿियनि औज़ारनि मां फ़ाइदो वठूं था, हिन मां बि फ़ाइदो वठूं था। अॼुकल्ह जूं गाॾियूं आहिनि उन्हनि मां फ़ाइदो हर को वठे थो। हीअ बि अहिड़ी हिकिड़ी नेमत आहे जंहिं मां असां फ़ाइदो वठूं था। त हीअ बि हिकिड़ो अहिड़ो औज़ार आहे जंहिंसां वॾो आवाज़ करे परे परे ताईं रब जी सदा पहुचाए। उन ये सहाबी सगोरे फरमायो त ऐ अब्दुर्रहमान बहराड़ी जे इलाइक़नि में तूं घणो वेंदो आहीं, उते वञी त अज़ान जॾहिं बि चवीं त उन में आवाज़ तमामु वॾो कंदो कर। इन जे करे त ला यस्माउहु जिन्नुन वला इंसुन वला शई,
इल्ला शहीद लहू यौमल क़ियामा औ कमा क़ाल फरमाए थो इन जे करे मां तोखे चवां थो त अज़ान में आवाज़ वॾो कंदो कर भले त परे परे ताईं इहो आवाज़ पहुचे इहो आवाज़ भले त वॾो थी करे गूंजंदो रहे इन जे करे त जेको बि जिन ॿुधंदो आहे या को इंसान किथे ॿुधंदो आहे या जेके बि कख पन आहिनि वण आहिनि दरख़्त पत्थर हजरो जेके बि शजर आहिनि नबातात आहिनि जमादात आहिनि इहो जेको बि ज़रो ज़रो काइनात जो इहो अज़ान जो आवाज़ ॿुधंदो आहे क़यामत जे ॾींहुं इहे सभई तुंहिंजे लाइ शाहिदी ॾींदा त हिन रब करीम जी दावत ॾिनी हुई सुभान अल्लाह चओ ऐं इहा एॾी सुहिणी दावत आहे अज़ान जी इन खां जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ हुजे त उनखे चइजे त पंहिंजे दिमाग़ जो इलाज कराए मुस्लमान थी करे बज़ाहिर पंहिंजे पाण खे मुस्लमान सॾे थो ऐं अज़ान ते उनखे एतिराज़ हुजे हैरत जी अहिड़ी ॻाल्हि आहे इन्हनि कॾहिं बि कलामनि ते गाननि ते अजायनि रक़्सो सुरूदनि ते साज़नि ते सॼियूं सॼियूं रातियूं महफ़िलूं थियनि जिन में पाण बि शराबनि कबाबनि सां धुत ते मौजूद हूंदा आहिनि ख़ुदा जो कसम आहे उन ते कॾहिं बि इन्हनि एतिराज़ कोन कयो आहे एतिराज़ आहे त दीन जे शिआर खां आहे मसइलो छा आहे समझो त किथे फाल्ट ज़रूर आहे